हम चले आए लाए जहां तक कदम, लब पे हरफे गजल, दिल में किंदीले गम। अपना गम था गवाही तेरे हुस्न की, देख कायम रहे उस गवाही में हम जो तारीख राहों में मारे गए। नारसाई गर रफ्त की तदबीर थी तेरी, उल्फत अपनी तकदीर थी। किसको शिकवाए हिजर के सिलसिले, कत्ल गाँव से चुनकर हमारे अलम। और निकलेंगे उस शाखे काफिले, जिन राहें तलब से हमारे कदम। मुख्तसर कर चले दर्द के फासले, घर चुके जिनके खातिर जहांगीर हम। जहाँ गवा कर तेरी दिलबरी का भरम, हम जो तारीख राहों में मारे गए। कौमी आवामी तहरीक तालका गोलार्ची जो सदर मोहतरम लालचंद भील, कौमी आवामी तहरीक तालके गोलार्ची जा साथियों, तराई शहर जा दोस्तों, सिंधी भाइरो, जिए सिंध, जिए अकबर जदोजहद, जिए लतीफ़। दोस्तों, असां जेको मंशात ख़िलाफ़ इहा पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे, गोलार्ची शहर कड़ियो गंवर खोरवा खां थींदे अॼु तव्हांजे तराई शहर में पहुता आहियूं। सिंधी दोस्तों, भाइरो, हीअ जेकी मंशात आहे उन मंशात में पाण त जकड़जी चुका आहियूं। हीअ जेको मौजूदु नौजवान नस्ल आहे उहो तक़रीबन 95% मवाली आहे, कंहिं न कंहिं क़िस्म जे नशे में वरितल आहे। पर सोचो उन ॾींहं जे लाइ, सोचो पंहिंजे नंढनि मासूम बचनि जे लाइ, तो छा उहे वॾा थी पाण खे मवाली पैदा करणा आहिनि छा? हीअ साम्राज्य साज़िशूं आहिनि। हीअ उहे माण्हू आहिनि जेके चाहिनि था त सिंधी माण्हू मवाली हुजनि, सिंधी माण्हू बदमाश हुजनि, सिंधी माण्हू सॼो ॾींहुं पंहिंजे नशे में खुमारिया पिया हुजनि, हक़ ऐं सच जे लाइ को आवाज़ु बुलंद न कनि। उहे माण्हू चाहिनि था, उन्हनि जी साज़िश आहे। ऐं असीं माण्हू कंहिं शइ खे सम्झूं कोन था, उन नशे खे वापरायूं था, नशो सरेआम विकिरो कयूं था ऐं मंशात विकिरो कयूं था। बदनसीबी सां उहो चवणो पए थो, सिंध जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे, सिंध जो नंढड़ो स्टाप आहे जिते हेरोइन, चर्च, आफ़ीम, दुनिया जा ख़तरनाक नशा जेके असांजे सिंध में नंढे स्टाप ते मिली वञनि था, आख़िर छो मिलनि था? असीं सोचूं छो नथा? हिते कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा जेके ही भत्ता वठनि था, उहे भत्तनि जो अधु हिसो वरी पंहिंजे अबनि ॾाॾनि खे ॾियनि था। जेके माण्हू हिन पाकिस्तान जा आकाठो वेठा आहिनि, जेके माण्हू पाकिस्तान जा वाली वारस वेठा आहिनि, अधु पाण खाइनि था, अधु हुननि खे ॾियनि था। पर असीं माण्हू उन्हनि जे हिकिड़ी प्लानिंग आहे, उन्हनि जी हिकिड़ी मनसूबो आहे, उन्हनि में जकड़िजी चुका आहियूं। ऐं हिन सोशल मीडिया जे ज़रिए SP बदीन खे चवणु चाहियां थो, ऐं SO जो बदीन जी जेके टोटल SO जो तालुकनि जा उन्हनि खे चवणु चाहियां थो त हीउ जेको असीं नारो हणूं था, कानून न आहे छो भला, तव्हांखे शायदि सम्झ में नथो अचे। ऐं तव्हांखे हिन जो तफ़सिरो करे वज़ाहत करे ॿुधाइणु चाहियां थो त कानून न आहे छो भला जो नारो तव्हांजे मुंहं ते हिकिड़ी थुक आहे, तव्हांजे लाइ हिकिड़ी गार आहे, तव्हांजे लाइ हिकिड़ी लानत आहे। असीं कहिड़ी रियासत में रहूं था जिते कानून लागू कंदड़ नाले को बि इदारो कोन्हे? छो आख़िर हिते को कानून कोन्हे, को सिस्टम? हिते मंशात सरेआम हले थी, हिते जुआ जा ॾाढा सरेआम हलनि था, हिते जेको ॾाढो आहे उहो गाबो आहे। आख़िर छो आहे? केसि ताईं असांजो नौजवान नस्ल हिन मंशात वेगे तबाह थींदो रहंदो, मरंदो रहंदो ऐं असीं बीमारनि वबाउनि जे वरचड़ न रहंदासीं? जीअं सिंध साथियो।